नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दादू मां ख़बर ॾींदा आहियूं त मोटरवे पुलिस बीट 5 जी टीम DSP कमरुज़्ज़मान खोसे जी अॻुवाणी में इंस्पेक्टर हक़नवाज़ सोलंकी, सब इंस्पेक्टर संजय कुमार ऐं ॿिनि कामयाब कार्रवाई करे बलूचिस्तान खां ईंदड़ 10 व्हीलर शकी ट्रक नंबर NAA 631 खे ड्राइवर अब्दुल मनान समेत हिरासत में वठी सर्च ऑपरेशन कयो, जंहिंमें लखें रुपए जी मालिश जो इंसानी जाननि लाइ नुक़सानकार गुटको, सोपारियूं, मैनपुड़ियूं बरामद करे वरितियूं आहिनि। ऑफिसर रेगुलर मामूल ड्यूटी ते हुआ, उन्होंने हिकिड़ी गाड़ी खे रोकी, जिनका तलाशी का बाद में असां इहा ख़बर पई त हिन में गुटको, मैनपुरी ऐं ॿियो प्रोहिबिटेड नशावर शयूं आहिनि। हे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 1 करोड़ जी आहे, लेकिन उनजो अंदाज़ो बाद में लॻाए सघियो, जेके एक्सपर्ट्स हूंदा उहो ई अंदाज़ो। ये भी ना काफ़ी अहम इदारा आहिनि जेके पाकिस्तान में करप्शन फ्री डिपार्टमेंट हिननि बिल्कुलु आश कई कि असां वेठो असांजी गाॾी छॾियो ऐं असां ईअं कतई ईअं न कयूं। छो जो हे गुटको मार्केटनि में वञे, केबिननि ते वञे, दुकाननि में वञे, असांजा जेके नौजवान आहिनि उन्हनि जी ज़िंदगियूं तबाह थियनि था, कैंसर पेशेंट थी वञनि, असांखे नुक़सानु अची वियो आहे न असांजे शहरनि में। पोइ असां इहो ई सोचियोसीं भाई हिननि ते जेका कानूनी कार्रवाई आहे उहो ई कंदासीं ऐं असां कॾहिं बि इहो कमु न कंदासीं, पैसा वठणु, डील करणु, इहो कॾहिं बि न कंदासीं। असां मोटर पुलिस में वॾो शुक्रगुज़ार आहियां ख़ुदा जी तरफ़ों, असां मोटर पुलिस में भर्ती थियासीं, करप्शन फ्री डिपार्टमेंट। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।